एसएसपी सांगड़ पारां टंडो आदम सिटी थाणे जी हद में वकार बच्चो जे क़त्ल वारे वाक़े जो नोटिस वठंदे एसएचओ सिटी कार्रवाई करे 2 मरकज़ी जवाबदार गिरफ्तार करे वरिता। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब पुलिस मक़तूल वकार बच्चो जे क़त्ल में मुलविस 2 जवाबदारनि इमदाद बच्चो ऐं कांढेरो बच्चो खे गिरफ्तार करे वरितो। खाइन जांच जो सिलसिलो हलंदड़ आहे। वाज़े रहे त वकार बच्चो जो केस टंडो आदम सिटी थाणे ते मरहूम जे भाउ बहादुर बच्चो जी फरियाद ते 5 ॼणनि ते दाख़िल कयो वियो हो, जंहिंमें 2 खे गिरफ्तार कयो वियो आहे, जॾहिं त 3 जवाबदारनि शेर मोहम्मद, इलियास ऐं फ़कीर मोहम्मद जे गिरफ्तारीअ लाइ पुलिस पारां छापा हया पिया वञनि। भिटशा खां उस्तादनि जे हक़नि लाइ प्यादल निकितल उस्तादनि जो मार्च मटियारी पहुची वियो। उस्तादनि कराची प्रेस क्लब साम्हूं पाण खे बाहि ॾियण जो ऐलान करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नवीद ख़ासखेली मूजिब मकली वासी उस्ताद मोहम्मद अली शर भिटशा खां कराची ताईं प्यादल मार्च करे मटियारी पहुतो। पेटे अलफ अॻवाणनि संदसि गुलनि सां आजियां कई। उस्ताद अॻवान जो चवणु आहे त उस्तादनि जा सरकार जाइज़ मसइला हल नथी करे त 29 डिसंबर ते कराची प्रेस क्लब साम्हूं पाण खे बाहि ॾींदसि। म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे कंदकोट गंदकोट में तब्दील थी वियो। मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं घिटियुनि में गंदगीअ जा ढेर लॻल आहिनि। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फरहान अली मूजिब म्यूनिसिपल इंतज़ामिया जी नाअहलीअ जे करे शहर में गंदगीअ जा ढेर लॻी विया आहिनि। म्यूनिसिपल इंतज़ामिया गाइब आहे। एसएसपी ऑफिस ए सेक्शन थाणे ऐं सिटीज़न क्लब ॿाहिरां गंदो पाणी बीठल आहे, जंहिं सबबि शहरियुनि खे अचण वञण में शदीद मुश्किलातूं पेश अचनि थियूं। शहरनि डिप्टी कमिश्नर मुनव्वर अली ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी शहर में सफ़ाई सुथराईअ जो निज़ाम बहितर बणायो वञे। टंडो आदम में एनसीएसटी ऐं बीएसीएच जे उस्तादनि खे 9 महीननि खां पघारूं न मिलियूं। उस्तादनि धरणो हणी नारेबाज़ी कई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर अब्दुल्ला बहण मूजिब सिंध जे एनसीएसटी ऐं बीएसीएच जे 4425 उस्तादनि खे गुज़िरियल 9 महीननि खां पघारूं नाहिनि मिलियूं, जंहिं सबबि संदन ख़ानदान फाकाकशीअ जे वर चढ़ी विया आहिनि। अॻवान शाहनवाज़ निज़ामाणी, जानिब ख़ासखेली, पुनहल जूणेजो ऐं ॿियनि चयो त खेनि पीएसटी जो दर्जो ॾेई पको करे पघारूं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। मातलिया में उस्ताद जी पुलिस एहलकार पारां तज़लील ऐं तशद्दुद करण ख़िलाफ़ हाई स्कूल 1 जे उस्तादनि पारां रैली कढी वई। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर नसीर सोलंकी मूजिब उन मौक़े ते उस्तादनि नूर अहमद खटी, अब्दुल रहमान मेमण, अज़ीम दर्स, मोहम्मद यूसुफ मंगणहार ऐं ॿियनि चयो त उस्ताद हसाम निज़ामाणीअ ते बदमस्त पुलिस एहलकार पारां तज़लील ऐं तशद्दुद करण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। हिननि एसएसपी बदीन खां मुतालबो कयो त पुलिस एहलकार ख़िलाफ़ कार्रवाई करे मुतासिर उस्ताद सां इंसाफ़ कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। शाह जे रागी फ़क़ीरनि ऐं दंबूरो ठाहींदड़ कारीगरनि सिंध हुकूमत खां लोक विरसा ऐं ॿियनि फेस्टिवल प्रोग्रामनि में भिटाईअ जे दंबूरे खे शामिल करण जो मुतालबो करे छॾियो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर इरफान लाशारी मूजिब रागी फ़क़ीरनि जो चवणु आहे त शाह लतीफ़ जो दंबूरो बि सिंध जी सक़ाफ़त में शामिल आहे। इन खे नज़रअंदाज़ न कयो वञे। इस्लामाबाद ऐं लाहौर में थींदड़ मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में शाह जो दंबूरो शामिल कयो वञे। भिटाईअ जे रागी ऐं दंबूरो तयारु कंदड़ कारीगर मंठार फ़क़ीर जूणेजो ऐं ॿियनि जो चवणु आहे त सिंध हुकूमत ऐं ख़ासि करे सक़ाफ़त खाते खे घुर्जे त ॾेही तोड़ परॾेही प्रोग्रामनि ऐं भिटाईअ जे मेले समेत कराचीअ में थींदड़ फेस्टिवल प्रोग्रामनि में शाह लतीफ़ जे दंबूरे जा स्टॉल लॻाए दंबूरे खे दुनिया ताईं पहुचायो वञे। हैदराबाद जे इलाइक़े बहण मोरीअ जे रहवासियुनि अगवा थियल माया ठाकुर जी बाज़ियाबीअ लाइ प्रेस क्लब साम्हूं एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एसएस न्यूज़ जे रिपोर्टर फाज़िल चन्ना मूजिब उन मौक़े ते समन ठाकुर, वीरू कोल्हण, सतराम दास ठाकुर ऐं ॿियनि इल्ज़ाम हणंदे चयो त 10 ॾींहं अॻु माया ठाकुर खे डॉक्टर मोहनलाल कच्छे ऐं संदसि भाउ श्यामलाल कच्छे साथियुनि समेत अगवा करे विया आहिनि, जेका अञा ताईं बाज़ियाब नाहिनि थिया। हिननि चयो त माया जी उमिरि 14 साल आहे, जेका शादीअ जे लाइक़ बि न आहे, तंहिंखे ज़बरदस्ती अगवा करे गुम कयो वियो आहे। हिननि एसएसपी हैदराबाद समेत आला इख़्तियारियुनि खे अपील कई त न्याणीअ खे बाज़ियाब कराए वारिसनि सां इंसाफ़ कयो वञे।